सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त सिजावल में पुलिस जी कार्रवाई बदनाम ज़माना किंग जा 4 ॾोहारी हथियारनि समेत गिरफ़्तार। सिजावल में SHO वली मोहम्मद चांगो, CIA इंचार्ज इंस्पेक्टर कुर्बान अली सजरानी, सरदार मुनवर जेतियाल ऐं IT इंचार्ज अब्दुल हफीज़ भुट्टो पंहिंजे स्टाफ समेत बदनाम ज़माना किंग जे 4 ॾोहारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। उन मौक़े ते DSP मोहम्मद याकूब बुर्ड़ो SSP ऑफिस सिजावल में कॉन्फ्रेंस कंदे चयो त IG सिंध गुलाम नबी मेमण, DIGP हैदराबाद पीर मोहम्मद शाह ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जे हुक्म ते SSP सिजावल इमदाद शाह जी हिदायतुनि ते सिजावल लॻ भट्टी रोड तां बदनाम ज़माना किंग जा ॾोहारी इक़बाल अहमद समीजो, अला बशकू समीजो, गुलाम रसूल तेतरी, शफ़ी मोहम्मद तेतरी वारनि खे 1 राइफल, 7 गोलियूं ऐं 2 TT पिस्टल, 8 गोलियुनि समेत गिरफ़्तार कयो, जंहिंजो इंट्रोगेशन तारीख़ 9/2022 गुनाह नंबर 190 60 लख रुपया फ़रोख़्त करण जो एतिराज़ कयो आहे। जवाबदारनि में इक़बाल समीजो, जेको उन खां अॻु सिजावल जे गुनाह नंबर 4/2022 में रुपोश पिणु आहे। वधीक जांच रिमांड वठण खां पोइ कई वेंदी।